रसूलुल्लाह सां असांजे ताल्लुक जूं चार बुनियादूं फल्लज़ीना आमनू बिही, रसूलुल्लाह ते ईमान आणियो, वअज़्ज़रूहु, रसूलुल्लाह जी इज्जत ऐं तकरीम ऐं एहतराम कयो, वनसरूहु, रसूलुल्लाह जी मदद कयो, भिटकिलन खे राह रास्त ते आणियो, या रसूलुल्लाह जी मदद आ, सुतलन खे जागायो, रसूलुल्लाह जी मदद आ, इंसान के शिरक जे अंधेरे मां कढी तौहीद जी शमा जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोशन कई उनके विसण न ॾियो, या रसूलुल्लाह जी मदद आ। ऐं उन सां गॾोगॾु इंसान मथां इंसान जी खुदाईअ खे ख़त्म करे। अॼु ख़ुदा केरु आहे? आहे न अल्लाह ख़ुदा। पोइ वॾेरनि खां छो था डिॼो, बोदारनि खां छो था डिॼो, सरदारनि ऐं नवाबनि खां छो था डिॼो? मां त इहो पढ़ियो अथमि बहैसियत तालिब इल्म जे, जेकॾहिं हिन दिल में अल्लाह खां सवा के मखलूक जो खौफ अची वियो, इहो बि शिरक आहे, इहो बि शिरक आहे। तो जरा पंहिंजो मुआख़ज़ो कयूं न, जरा पंहिंजो पाण खे ठठोलियूं न, अखियूं बंदि करे जरा पंहिंजो जाइज़ो वठूं न त असां किथे बीठा आहियूं, असांजो मुआशिरो किथे बीठो आहे, असांजी सोसाइटी। रुगो पाण सुधरियासीं बसि, ॿियनि जो फिक्री न आहे करणो, या रुगो माण्हुनि खे निमाज़ी करणो, उनजे मामलात जो ख़्याल ई न आहे करणो। अल्लाह जो कसम खणी थो चवां, मस्जिद में हा जेका ज़िला सखर जे अमन ओ अमान जे लाइ एहतिजाज, मुज़ाहिरा, रड़ियूं, कूकाइन, दाऊं कयूं आहिनि, अल्लाह जो कसम इबादत जो कमु कयो थो। हिक हिक विक ते, हिक हिक नारे ते, हिक हिक दाहें कूक ते इंशाअल्लाह तव्हांखे अजर मिलंदो। जमीयत उलमा इस्लाम जो मक़सद ही इहो आहे, अल्लाह जी इबादत, रसूलुल्लाह जी इताअत, हर ज़ालिम सां बग़ावत, हर मज़लूम जी हिमायत ऐं बिला तफ़रीक़ पूरी इंसान ज़ात जी ख़िदमत। ऐं इहो दीन आहे। इंसान मथां इंसान जी खुदाई ख़त्म करे अल्लाह पाक जे खुदाईअ जे निज़ाम खे नाफ़िज़ करणु, इहो असल में रसूलुल्लाह जी मदद ऐं नुसरत आहे। वनसरू, इहो आहे असल कमु, इहो आहे अम्र बिल मारूफ नही अनिल मुनकर। क़ुरान चो नेकीअ जो हुकुम कयो ऐं गुनाहनि खां रोकियो। साईं नमाज़ पढ़ो, अदा धाड़े ला चोरी न कर, अदा धाड़े ला महिरबानी कर, बाहू तो ॿधाए, माण्हू अख़बार कर। अबा इहो हुकुम आहे अर्ज़ आहे? ॻाल्हायो न, ॻाल्हायो, अर्ज़ आहे न। लेकिन क़ुरान छा थो चए त नेकीअ जो हुकुम कयो, माना पंहिंजी ताक़त जे ज़रिए नेकीअ खे नाफ़िज़ कयो। नही अनिल मुनकर, ताक़त सां गुनाह खे रोकियो, ताक़त सां बुराईअ खे रोकियो। ऐं ताक़त इक़्तिदार ऐं इख़्तियार जो ई त नालो आहे। ताक़त इक़्तिदार ऐं इख़्तियार खां सवाइ मुमकिन ई कोन्हे। ताक़त डंडे जो नालो कोन्हे, ताक़त गोली ऐं बारूद जो नालो कोन्हे। हिन ज़माने में ताक़त इक़्तिदार ऐं इख़्तियार जो नालो आहे। अम्र बिल मारूफ ऐं नही अनिल मुनकर अमली तौर ते उन वक़्तु नाफ़िज़ थी सघे थी जंहिं वक़्तु तव्हां वटि इक़्तिदार ऐं इख़्तियार हो। फल्लज़ीना आमनू बिही वअज़्ज़रूहु वनसरूहु वत्तबअु अन्नूर अल्लज़ी उनज़िला माहु उलाइका हुमुल मुफ़्लिहून। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ताल्लुक जी चौथी बुनियाद अल्लाह से फरमाए थो, जेको मां नूर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु नाज़िल कयो, उन नूर जी इत्तिबा कयो, ताबेदारी कयो, फरमाबरदारी कयो। साईं कहिड़ो नूर? हिते नूर मां मुराद क़ुरान मजीद आहे। अल्लाह से फरमाए थो, जेकॾहिं रसूलुल्लाह सां इश्क चाहियो था, मोहब्बत चाहियो था, ताल्लुक चाहियो था, फरमाबरदारी चाहियो था, क़यामत जे ॾींहुं पाक पैगंबर जी शफ़ाअत चाहियो था, क़यामत जे ॾींहुं पाक पैगंबर जी जमात में उथण चाहियो था, त पोइ वत्तबअु अन्नूर अल्लज़ी उनज़िला माहु, उन नूर जो इत्तिबा कयो, उन नूर जी ताबेदारी कयो जेको नूर मदीने जे मीर सां गॾु नाज़िल कयो वियो। साईं वो नूर कहिड़ो आहे? हिते नूर मां मुराद क़ुरान मजीद आहे। माना क़ुरान मजीद के पढ़ो भी, क़ुरान मजीद के समझो भी, ऐं क़ुरान मजीद के बतौर निज़ाम ऐं बतौर हकम जे नाफ़िज़ करण जे लाइ अमली जद्दोजहद कयो। कुरान बतौर हकम, कुरान बतौर निज़ाम, कुरान बतौर कानून नाफ़िज़ थे। इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बुनियादी हक़ आहे। अॼु असां क़ुरान खे या त चुमण जो, या त बख़्शिश जो, या त मेड़ जो, या त पोतनि में बंदि करण जो ज़रियो बणाए छॾियो आहे। क़ुरान औराक जो नालो नाहे, क़ुरान चुमण ऐं चटण जो नालो नाहे, क़ुरान क़त्ल खां पोइ माफ़ीअ जो नालो नाहे, क़ुरान ज़ुल्म खां पोइ बख़्शिश जो नालो नाहे, क़ुरान अल्लाह जे कानून जो नालो आहे, क़ुरान
अल्लाह जे आइन जो नालो आहे, क़ुरान अल्लाह जे दस्तूर जो नालो आहे, क़ुरान अल्लाह जे मंशूर जो नालो आहे, क़ुरान अल्लाह जे निज़ाम जो नालो आहे। ऐं अल्लाह जो निज़ाम अल्लाह जे धरतीअ ते नाफ़िज़ थिए। अल्लाह जो कसम क़ुरान तो फरमाए त इहो रसूलुल्लाह जो तव्हां जे मथां बुनियादी हक़ आहे। इन ई आयत में आख़िर में फरमायो उलाइका हुमुल मुफ़्लिहून, ऐं उहे ई कामयाब आहिनि जिनके ये चार रसूलुल्लाह जा ताल्लुक नसीब थी विया। शल रब करीम हकीकी मानाउनि में असांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बणाए, हकीकी मानाउनि में दीन इस्लाम के समझण वारो बणाए, दीन इस्लाम ते अमल करण वारो बणाए ऐं दीन इस्लाम के नाफ़िज़ करण वारो बणाए। जमीयत उलमा इस्लाम अल्लाह जो कसम उलमा जी जमात आहे ऐं उलमा नबी जा वारिस आहिनि। कमियूं कोताहियूं नासिर महमूद में, राशिद महमूद में, मुन्ना मोहम्मद सालेह में, मुन्ना अब्दुल हमीद साहब में बहैसियत एक इंसान जे खोड़ सारियूं थी सघनि थियूं, लेकिन अवां शख्सियत परस्त न थियो, अवां नज़रिए फिक्र फ़लसफ़े सां वाबिस्ता हो। पंहिंजे नज़रिए, पंहिंजे फिक्र, पंहिंजे फ़लसफ़े खे अमली तौर में ते पंहिंजे दिलनि में, पंहिंजनि बच्चनि में, पंहिंजनि नस्लनि में ऐं अवाम नास ताईं पहुचाइण वारा बणिजो। दीन अवाम ताईं पहुचाइणो आहे ऐं दीन रुगो इबादत जो नालो नाहे, दीन निज़ाम जो नालो आहे। मां जेको चयुमि